अस्सलाम वालेकुम। राज न्यूज़ टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आया हूं त टंडवाला जे हेड कांस्टेबल गुलाम हैदर कीरियो लदल पर्स जंहिंमें पैसा रोक रक़म हुई ऐं कार्ड हुआ उहो धणी हवाले करे ॾियो। हिन अहिड़ो पर्स DIP ब्रांच जे सुल्तानाबाद जे रसूल एहसान जे हवाले कयो, जंहिंजे ॻोठ जो उहो पर्स हो जंहिं उन धणनि ताईं पहुचायो। हक़ीक़त छा आहे उहा सॼी तव्हांखे DIP ब्रांच हैदराबाद जो यानी सुल्तानाबाद जो जेको इंचार्ज आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो। अचो साण पुछूं त छा हक़ीक़त आहे, कीअं वाक़ियो ही पेश आयो ऐं कीअं इहो पर्स लधो, कंहिंजे हथां मिलियो। साउंड आहियां पाण ऐं DIP ब्रांच में ड्यूटी सरंजाम ॾियां पियो ऐं ड्यूटी मुंहिंजी आहे जेका सुल्तानाबाद में आहे। हुते आउं सेंटरनि ते मुख़्तलिफ़ सेंटरनि ते ड्यूटी कयमि पिया कि मुंहिंजे परमिशन साहिब खां मूं वरिती 2-3 कलाक जी परमिशन इन करे वरिती जो मुंहिंजे ॻोठ जो आहे कमरदीन सुमरो, हिन जो नंढो पुटु आहे उहो रक्शो हलाईंदो मज़दूरी कंदो आहे। हुनजो को पर्स जेको हो लॉकडाउन जे हवाले सां रोड ख़ाली आहे किथे किरी पियो त हुन में हिकु अमानत हुई। अमानत कंहिं मुंहिंजे दोस्त आहे हेड कांस्टेबल आहे गुलाम हैदर आहे कीरियो उन वटि हुई। मूंखे बि हिननि भाउ ॿुधायो त भाई असांजा कार्ड विञाइजी वियो आहे, महिरबानी करे असांजी पुछा करे वठो। त अहिड़ी परगोर करे मूं पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुंहिंजे दोस्तनि खे मूं चयो मुंहिंजो हिन में NIC कार्ड आहे जेको ओरिजिनल NIC कार्ड आहे इमरान नाले सां आहे। इहो जेको कार्ड आहे इहो तमामु ज़रूरी आहे ऐं हिन में कुझु पैसा बि आहिनि। हिन में पैसा आहिनि तक़रीबन 2400 रुपया आहिनि ही ऐं हीअ आहिनि 1000 जो आहे, हीअ 500 जा आहिनि ऐं ॿिया कुझु हीअ आहिनि हा ॿिया 50 जा आहिनि। तक़रीबन थींदा 2400 थींदा हलिया 2400 तक़रीबन हीअ आहिनि। हीअ भाउ खे ऐं कमरदीन खे भाउ खे सुमरो आहे मुंहिंजे ॻोठ जो, हिनखे आउं ॾियां थो। हिनखे हा छोकिरे जो वाल साहब आहे, हिनखे आउं ॾियां पियो। ऐं ॿी रक़म जेका आहे सा हीअ 750 थींदी। रबड़ में हीअ जेका पैक थियल आहे इन में आहे बंदि थियल आहे, असां खोली बि कोन्हे हीअं करे ॾिया इहे त हुनखे ॾियांसि पियो। ऐं ॿी नंबर ॻाल्हि त हिन जो जेको NIC आहे NIC मूं हिन हवाले करे छॾियो आहे। अचो भाई तुंहिंजे पुट जो NIC वटि। ऐं ॿियो हीअ जेके रेजिडेंट कार्ड आहिनि कुझु हिन जा, हीअ कंहिं मिस्त्रीअ जो त आहे को कंहिंजो रक्शो हलाईंदो आहे, हीअ कार्ड आहिनि जेके हिन जा इहे सभु हिन जा। हिन जी हिकिड़ी फोटो कापी बि NIC जी आहे छोकिरे जी इमरान जी, उहा बि हिन जा हुनजो वाल साहब आहे ॾियां पियो। ऐं मुंहिंजी ड्यूटी DIP ब्रांच में पुलिस जे महकमे जी हिकिड़ी इदारो आहे, पुलिस में ड्यूटी आहे मुंहिंजी। जंहिं पर्स जेको लधो उहो बि हेड कांस्टेबल आहे, रिटायर आहे, जमादार आहे पुलिस जो। त असांखे ख़ुशी थी आहे त जनाब रुख़सार खावर साहिबु ईमानदार ऑफिसर आहे असांजो। असां उन वटि नौकिरी करियूं पिया। अब्दुल अमीन काशीगर मुंहिंजो इंचार्ज आहे DIP ब्रांच जो, उन वटि आउं नौकिरी करियां थो। हींअर जेको आउं तैनात आहियां DIP ब्रांच सुल्तानाबाद बीट में। तंहिंजे करे हिन अमानत जे करे मुंहिंजा दोस्त आया, उन्हनि मूंखे चयो त भाई अमानत जेका हुनखे रसा 15 ॾींहं 2 ॾींहं थी विया आहिनि हलिया लॉकडाउन जे हवाले सां। मूं घणेई पुछा कई त शुक्र आहे अलहमदिल्ला हिननि जी हक़लाल जी जेका आहे जेका पैसा आहिनि या पर्स आहे कुझु बि आहे हिननि जो मूं हवाले कयो आहे। वधीक तव्हां हिन खां पुछी सघो था। मुंहिंजो नालो रसूल बख़्श आहे। तव्हां वधीक उहो मुंहिंजो पुटु आहे इमरान नालो आहे, हुनजी शइ आहे किरी पई का या हुननि जी महिरबानी थोरो थींदो तव्हांजो जे मोकिली आहे तव्हां शइ या कमरदीन ग़रीब मिसकीन आहे ऐं मुस्तक माण्हू आहिनि। हीअ 3000 अमानत आहे, केतिरो केरु खाई वञे आहे, पर असांखे ख़ुशी थी आहे त माना इनजी अमानत मिली हिननि खे असां रसाए ॾिनी। मुंहिंजो बसि इहो चवणु आहे ऐं वधीक